अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी बहितरीन कहाणी। दोस्तों, जेका किस्त अचण वारी आहे इन में भावल ऐं जेको आहे नवाब खान हिकु थी वेंदा ऐं अचण वारी किस्तनि में छा मूसा वारनि खे वाकई पुलिस पकड़ण में कामयाबु थी वेंदी या वरी कुझु ॿियो थियण वारो आहे। दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। हलूं था पंहिंजी नई अपडेट जी तरफ़। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मां पोइ किस्त में ॿुधायो वाज़े करे नवाब खान अचण वारी किस्त में मूसा वारनि खे फसाईंदो को न को मसइलो करे। ईअं ई थियो, तव्हां ॾिठो हाणे उन खून जे एवज़ में उनखे फसाए छॾियो ऐं वञी करे हाणे अचण वारी किस्त में नवाब खान भावल सां मिलंदो ऐं भावल खे पुछंदो, उनखे हाल वाल ॾींदो ऐं भावल इहा ॻाल्हि कंदो, मूसा वारनि मुंहिंजे मथां हमिलो कयो ऐं अहिड़े हिसाब सां मूं बि उनजे मथां फायरिंग कई ऐं नवाब खान चवंदो, मां तोसां गॾु वेठो आहियां, तूं टेंशन न कर। जीअं लाला खे इस्तेमालु कयो नवाब खान, ईअं वरी हाणे मूसा खे इस्तेमालु कंदो ऐं मूसा जेको आहे दोस्तो सॉरी ईअं वरी हाणे भावल खे इस्तेमालु कंदो ऐं भावल जेको आहे दोस्तो उहो नवाब खान जे हथां इस्तेमालु थींदो रहंदो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भावल जेको आहे राज़ी हूंदो त भली मूसा ऐं जेको आहे मीर वारनि खे पुलिस ॿुधे ऐं नवाब खान ऐं सॉरी मूसा ऐं मीर ऐं जेको आहे दरिया खान फ़िलहालु हिकु पासे थी वेंदा ऐं कोशिशि पुलिस इहा कंदी त मां इन्हनि टिनी खे पकड़ियां ऐं उन्हनि जा जेका दोस्त आहिनि बख़्शल थी वियो या उनजा घर वारा उन्हनि खे ॿधण जी कोशिशि कंदी ऐं दरिया खान जे चाचे खे बि पुलिस पकड़ण जी कोशिशि कंदी त जीअं इन्हनि खे पकड़िया त मूसा वारा हथु ॾियनि ऐं अहिड़े हिसाब सां नवाब खान वॾो ज़ोर ॾींदो इन्हनि जे मथां ऐं इन्हनि पंहिंजे दुश्मननि खे मिटाइण जे लाइ कुझु बि कंदो ऐं मतिलबु कसर कान छॾींदो। ऐं दोस्तो, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।